मौजूद आहियां ॻोठ डंडी में, जिते बासरनि जे ज़ातियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। उणिवीहनि ॻोठी आर्डर आहे, ॿुधो साईं, उन जे हिसाब सां असां नाइजाइज़ी सैयद वाजिद शाह, निसार शाह, आबिद शाह, रियाज़ शाह इहे राति अची ट्रैक्टर हणी ड्राए विया आहिनि। डायरेक्टर साहिबु जेको आहे सो उन्हनि खां पैसा वठी कल्ह उन बि मशीनियूं मोकिलियूं आहिनि। असांजो MD साहिबु इहे हिननि सां ॿधल आहिनि, कट जोड़ा हिननि जी, सम्झो साईं। हाणे उन जे बावजूदि असां ग़रीब कारीअ जो 364 एकड़ ज़मीन आहे असांजी। हेॾो ॾाढ हलंदो ठहियल वाटर राति ट्रैक्टर बि आहे ड्राया अथऊं ॾाढाई करे 2 बजे राति जो। हाणे इन जो हल असां छा कढूं ग़रीब माण्हू जो हे कंदा इहे ॻाल्हियूं त असांजो त ख़तमु थी वेंदी हर शइ हारी हे हो सभु जेके ज़मीनदार आहिनि असांजा हिसेदार उहे इहे तबाह थी वेंदा। 364 एकड़ खां थोरी ज़मीन न आहे। उनखे हाई कोर्ट में बि असांजी पटिशन आहे, उते केस हले थो। उनजी ॾाढा जे नाइजाइज़ी जे हिसाब सां डायरेक्टरों इहे ज़ोरी असांजो पैसा वठी इहे कमु कनि था। हाणे इन जे लाइ मुतालबो असांजो आहे त असांखे पंहिंजो वाटर बहाल करे ॾियनि जेको आहे। असां हिकिड़ो वाटर छॾे आया आहियूं, उहो कानूनी तौरु ड्राइनि असां पंहिंजी शिफ्टिंग कराई आहे। इन में त को बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जंहिं ते ज़ोर ॾिनो आहे डायरेक्टरनि। हर ऑफिसर हे डायरेक्टरनि जो असांखे पुराणो 19 ॻोठी आर्डर आहे, हलदड़ आहे, पोइ बि इन जे बावजूदि बि ॻाल्हियूं कनि त पोइ असां उन्हनि खे छा था करे सघूं ग़रीब माण्हू। 2019 को वठी, जंहिंमें बाएसर ज़मींदार सैयद वाजिद अली शाह असांखों मथों पाणी बि खसे, असांजो मंज़ूर वाटर असांखो खसींदो वञे। हे डायरेक्टर MD असां उन्हनि खां पैसा वरिता अथऊं। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? ॿियो 364 एकड़ ज़मीन असांजी आबाद काॾे वेंदी? उहा हे सॼा असांजा असांजो 2019 खां वठी हे शिफ्टिंग मंज़ूर थी वई आहे ऐं इहा ज़मीन हे राति आया आहिनि ट्रैक्टर हणी वाटर ड्राए आहिनि। MD ऐं डायरेक्टर पैसा वठी खाधा अथऊं। उन खां अलावा सैयद वाजिद अली शाह, निसार शाह, आबिद शाह, रियाज़ शाह इहे सभई राति ट्रैक्टर का इहे वार रहिया आहिनि। कैमरामैन करम अली मातम सां गॾु मीर सनमगी, कोशिश डिजिटल न्यूज़, चिकराटू।